अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो SS न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा सज्जाद। नाज़े सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। घोट के पुलिस जो कच्चे में ऑपरेशन, हिकु ॾोहारी मुख्तियार चाकिराणी मार थी वियो, ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जी वधीक नफ़री तलब, ॿिन्ही पासनि खां फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ छायल। काज़ी अहमद भरिसां ॾेथा स्टाफ वटि तेज़ रफ़्तार कार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी वञण सबबि होटल ते निंड सुतल ॿ भाइर अची भाट जी फोत। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। लाश घर पहुचण ते कोहराम लथल। कश्मीर भरिसां ॻोठ मोहम्मद बख्श चाचड़ में धाड़ेल 6 साला मासूम नीगर के अगवा करे विया। मुख़्फ़ी ॿारनि जो अंग 5 थी वियो। कश्मीर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल। खानमोहन भरिसां ॻोठ सांवण सिहतो में सहता बिरादरी जी मिंधुनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो, हिकु ॼणो क़त्ल। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। हालानी पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। नाज़रीन, यूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।